कुल कश्मीर यकजहती ऐं कश्मीर जी आज़ादी लाइ तंज़ीम क़ौमी अमन क़ामैटी برائي بين المذاهب हम आहिंगी अली शाह राशिदी मदर विंग तालका ठुल जे तरफ़ां ज़िले चेयरमैन गुलाम नबी बलोच तालका चेयरमैन ख़ादिम हुसैन बलोच ऐं जमायत अहल सुन्नत मरकज़ पाकिस्तान जे ज़िले जनरल सेक्रेटरी मौलवी मोहम्मद हाकिम टांवरीअ जी रहनुमाई में मदरसा भर चूंडे मदरसा खां रैली कढी वई। इन हवाले सां असां वीडियो लिंक ते मौजूद आहे आवामी न्यूज़ जो रिपोर्टर नबी बख्श बलोच। अॼु असांजी रैली कढी आहे कश्मीरी भाइरनि सां इज़हार यकजहती जे तौर ते। हू गुज़िरियल 1 साल खां वठी तकलीफ़ में आहिनि। कर्फ्यू लॻल आहे, मोदी सरकार जी दहशतगर्दी ऐं दादागिरी ऐं बदमाशी हले थी हुते। असांजो मुतालबो आहे त कश्मीर जो मसइलो अक़वाम मुतहिदा जे करारदादनि तहत हल कयो वञे। जो अक़वाम मुतहिदा खां इहो ई मुतालबो था कयूं त कश्मीर जे मुसलमाननि खे आज़ादी ॾियारी वञे, उन पंहिंजे कानून तहत उन्हनि खे हक़ु ॾिनो वञे, उन्हनि खे जेको कर्फ्यू मुसलसल 1.5 साल खां लॻल आहे ख़तमु कयो वञे। असांजो इहो मक़सदु आहे जेको 365 ॾींहंनि खां वठी कश्मीर ते ज़ुल्म थी रहियो आहे। तव्हां पंहिंजे दिलि ते हथु रखी ॾिसो, जेकॾहिं असां वटि 60 ॾींहं जो लॉकडाउन थियो त असांजे सिंध में तक़रीबन 20 खां मथे माण्हू ख़ुदकुशियूं कयूं, जिन खे 365 ॾींहं थी विया लॉकडाउन में, जेके पंहिंजे घरनि ताईं महदूद आहिनि, त उन सां छा ज़ुल्म थियो हूंदो। मां इंटरनेशनल दहशतगर्द मोदी खे ॿुधाइणु चाहियां थो, मुसलमान लावारिस न आहिनि, मुसलमान निधणकार न आहिनि, पूरी दुनिया जा मुसलमान बेदार थी चुका आहिनि। तूं हाणे घणो न रही सघंदी मोदी, असां पंहिंजे कश्मीर खे आज़ादु कराए पोइ दम खणंदासीं।